अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैरियत सां आहियो? असां SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके सवाल पुछा विया उन्हनि खे ॾिसी रहिया हुआसीं। हीअ जेको अॼु असां डिस्कस कंदासीं उहो इंटरव्यू नंबर 4 आहे। इन खां पहिरियां 3 इंटरव्यू उन्हनि जा सवाल ऐं गॾोगॾु जवाब मां डिस्कस करे चुको आहियां। अगरि उहे तव्हां न आहिनि ॾिठा त उहे बि तव्हां हिन मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ॾिसी सघो था। ऐं हाणे जेको असां शुरू था कयूं उहो इंटरव्यू लेक्चर नंबर 4। अच्छा, हिन में मां जवाब न ॾिना आहिनि, माना फ़क़ति मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सवालनि जी उहा लिस्ट लिखी आहे त कहिड़ा कहिड़ा सवाल पुछा विया, ऐं जवाबनि वारो जेको वीडियो आहे उहो पंहिंजो उन सिलसिले सां उहो बि तव्हांखे हिन चैनल ते ई मिली वेंदो। ठीकु आहे, उहो असांजो सेपरेट थींदो। इहो मां सोचियो त ॿिनि क़िस्मनि जा मां जेको आहे उहे वीडियो ठाहियां। हिकिड़े में मां उन इंटरव्यू में सिर्फ़ु ॾसियां तव्हांखे त सवाल कहिड़ा कहिड़ा पुछा विया। जीअं जीअं मूंखे सोशल मीडिया तां या किथां बि मोबाइल ते रिसीव थियनि था त मां उन ते वीडियो ठाहे तव्हां सां गॾु शेयर थो कयां पियो। इहो असांजो कमु जल्दी थींदो हलंदो। बाक़ी जेको जवाबनि वारो आहे उहो पंहिंजे हिसाब सां हलंदो रहंदो। उन जा बि तव्हांखे वीडियो मुंहिंजे हिन चैनल ते मिलंदा रहंदा। इन जे करे तव्हांखे गुज़ारिश बि कंदुसि त अगरि तव्हांजो हीअ मुंहिंजो चैनल जेको आहे सब्सक्राइब न आहे थियल त इहो सब्सक्राइब बि करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। हाणे हिन में जेको इंटरव्यू नंबर 4 आहे इहो तारीख़ 29/7/2024 यानी जंहिं ॾींहं ते अॼु मां वीडियो भरे रहियो आहियां इन ते इहो कंडक्ट कयो वियो आहे। पहिरियां त पंहिंजो तारीफ़ करायो, इहो पुछो वियो सुवाल। ठीकु आहे, उन खां पोइ सुवाल पुछो वियो उन कैंडिडेट खां, शाह जा रूमानवी सुर कहिड़ा आहिनि। उन खां पोइ सुवाल नंबर 3, शाह जूं सूरमियूं कहिड़े ओञाण या अलामत तौरु सुञातियूं वेंदियूं आहिनि। सवाल नंबर 4, अच्छा सवाल नंबर 4 वरी उन जे जवाब मां ई सुवालु ठहियो आहे। उन कैंडिडेट शागिर्द ॿुधायो हूंदो त नूरी जेका आहे उहा अलामत तौरु जेका सुञाती वञे थी, निवड़त ऐं नहटाई जी अलामत तौरु सुञाती वञे थी। त उन मां ई वरी इंटरव्यू वारे सुवालु पुछो हूंदो, पुछा कई आहे बल्कि नूरी जी अलामत निवड़त ऐं नहटाई आहे त उन जे मिसाल में को बैत ॿुधायो। ठीकु आहे। सवाल नंबर 5, सुहिणी जे मुड़ुस खे छॾे मेहार सां मिलण खे तव्हां कीअं था ॾिसो। सवाल नंबर 6, जेॾो तुंहिंजो नाव, इहो बैत मुकमल करियो। हाणे इहो बैत जी फ़क़ति कुझु लफ़्ज़ ॿुधाया विया ऐं मुकमल करण जे लाइ पुछियो वियो। उन खां पोइ सवाल 7 पुछियो वियो, किताब कोकिण या कल्याण कंहिंजो लिखियलु आहे। सवाल नंबर 8, भंवर भिरे आकाश किताब जो लेखक केरु आहे। सवाल नंबर 9, फ़ैल जा क़िस्म ॿुधायो। सवाल नंबर 10, फ़ैल मुतहदी बाबति वधीक सवाल पुछा विया, यानी जॾहिं क़िस्म ॿुधाईं त फ़ैल मुतहदी ते पहुतो त उन में वरी थोरी जेको आहे उहे डिटेल में विया। सवाल नंबर 11, सिफ़त जा घणा क़िस्म आहिनि ऐं उहे कहिड़ा आहिनि। सवाल नंबर 12, सिफ़त जा दर्जा केतिरा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि, नाला ॿुधायो। सवाल नंबर 13, तलमीह छा आहे या छा खे चइबो आहे। सवाल नंबर 14, कुझु तर्जुमे थियल नावलनि जा नाला ॿुधायो। उहे नावल जिन जा तर्जुमा थिया आहिनि उन्हनि जा कुझु नावल अहिड़ा नाला ॿुधायो। ऐं उते उन कैंडिडेट ॿुधायो हूंदो त माउ जेको नाविल आहे उहो बि तर्जुमो थियो हुयो, द मदर लिखियलु हुयो नाविल। पोइ वरी सवालु पुछियोथांसि त माउ नाविल कंहिंजो लिखियलु आहे। उनजो जवाबु ॾिनो हूंदो त मैक्सम गोरखी जो लिखियलु हुयो। वरी सवाल उन मां ई ठाहियो अथऊं त मैक्सम गोरखी किथां जो हो। उन जवाबु ॾिनो हूंदो त रूस जो हो। ठीकु आहे, वरी उन मां ई जवाब मां सवालु ठहियो आहे त रूस जो ॿियो कोई वॾो नावलिस्ट तव्हां ॿुधायो। उन खां पोइ सवाल नंबर 10 जेको कयो वियो, माउ नाविल जो थीम या मौज़ू कहिड़ो आहे। इहे सवाल थी थो सघे इन खां वधीक बि सवाल हुजनि, उन शागिर्द खे सिर्फ़ु इहे यादि आहे त इहे उन्हनि शेयर कया आहिनि। उन खां पोइ जेको डेमो हिन खां वरितो वियो त डेमो न वरितो वियो, हिन खां को बि डेमो न वरितो वियो। ठीकु आहे, इहो हुयो असांजो जेको इंटरव्यू नंबर 4। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।